मानसून की बारिशों ने शहर का नक्शा ही बदल दिया, जबकि गुज़श्ता कुछ दिनों से होने वाले बारिशों के बायस शहरी अजाब जैसी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं। ख़ास तौर पर नशेबी इलाकों के मकीनों को शहर आने जाने में बहुत सी दुश्वारियों का सामना करना पड़ रहा है। दूसरी जानिब शहरियों की तकलीफ से बेखबर तहसील चेयरमैन हस्ब मामूल ख्वाब खरगोश के मज़े लूटने में मसरूफ़ अमल दिखाई दे रहे हैं। अफ़सोस सां चवणो थो पवे शहदादकोट शहर जो हर मेन रोड हर जेको आहे त महलो किने बरसाति जे पाणी सां नालूं ओवर टॉप थी वञे, नालुनि जो किनो पाणी रोडनि ते अची वियो आहे। गंदगी जेको आहे त शहर में चो तरफ़ सां फैलिजी वई आहे। न गंदगी थो खणाए चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जो, न शहर जी सफ़ाई थो कराए। रगो हुनजो इहो ई आहे त बाबा पहिरीं तारीख़ थिए मां करप्शन कयां, करोड़ों रुपया जेको कढी जेको आहे त पंहिंजे बैंक बैलेंस ठाहियां वञे। इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असांखे ॿुधण में पियो अचे त म्यूनिसिपल कमेटी जा जेके मुलाज़िम आहिनि, हुतां जो जेको मुलाज़िम आहिनि उहे चवनि था त सूमर खां वठी ॿिए ॾींहं खां वठी सूमर खां वठी जेको असां चेयरमैन जे ख़िलाफ़ु जेको असां स्ट्रगल हलाईंदासीं, एहतिजाज कंदासीं त हुनजो जेको पघार हुनजो कटे थो, जेको हुन अलाउंस अचनि था उन कटे थो, कटौती पघार में करे थो, वरी नाजायज़ी आहे। जेके शहदादकोट शहर खे ढंगी जेको सफ़ाई था कनि, गंद किचिरो जेको रोडनि को खणी जेको आहे सफ़ा था कनि, उन्हनि जूं पघारूं कटे थो, उन सां नाजायज़ी करे थो। पीर मीर जागीरदार ऐं सरदार दादा चेयरमैन हूंदा त शहदादकोट शहर मुकमल तौर ते तबाह ऐं बर्बाद लॻो पियो आहे। पर मां चवंदो हर शहर तबाह ऐं बर्बाद हूंदो। ऐं असांखे ज़रियुनि खां इहा मालूम थियो आहे ऐं पकी कंफर्म ख़बर आहे त म्यूनिसिपल कमेटी जो जेको रिकॉर्ड हुयो, जेको 18 महीने जो चेयरमैन साहब जो, उहो हिकु बासर माण्हू म्यूनिसिपल कमेटी में खणाए उहा रिकॉर्ड जेको आहे त CM सिंध जे हवाले कयो वियो आहे। ऐं असांखे इहो यकीन थी वियो आहे त इहो CM सिंध इहो रिकॉर्ड ॾिसण खां बाद में हिन चेयरमैन खे जेको आहे त हटाईंदो। ऐं शहदादकोट शहर में जिन माण्हुनि खे बेचैनी आहे, जेके माण्हू परेशान आहिनि, जेके सफ़ाई एहतिजाज आहिनि, जेके सफ़ाई न पई थिए, शहर तबाह बर्बाद लॻो पियो आहे चेयरमैन जे करे, उहो जेको आहे त CM सिंध नोटिस वठंदो। असां उमेद था कयूं त जेको CM सिंध मां इहो रिकॉर्ड चेक करे 18 महीननि जो जेके हिन करप्शन कई आहे, फौरी तौर ते हिन चेयरमैन सरदारजादे यारमन सूमर के हटायो वने। जबकि शहरियों ने वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहा कि अफसोस का मकाम है, करोड़ों रुपए की बजट और सैकड़ों मुलाजमीन के बावजूद न शहर में कहीं सफाई है और ना ही शहरी सकून में हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।